अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाब ड्रामे जी तव्हांखे मुकमिल कहानी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगर असांजे यूट्यूब चैनल ते न आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा। जेको दौलाब ड्रामो उन जी टियों स्पेशल मुकमिल थी चुकी आहे। इंशाल्लाह उन जी हाणे जल्द खां जल्द प्रोमो ईंदी ऐं उन खां पोइ एपिसोड हलाया वेंदा। ॿी तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी आहे, आज़म मंगल वरी मैदान ते लही चुको अथव ऐं उन जी शूटिंग तेज़ी सां हली रही अथव। तो उन ड्रामे में दौलाब ड्रामे में तव्हां ॾिसी चुका आहियो तो इन में वॾा सीन रिकॉर्ड थियनि पिया ऐं वॾा जहिड़ा। तो इन ड्रामे में वॾो मज़ो अथव। अगर तव्हां ही ड्रामो ॾिसंदो गौर सां त इंशाल्लाह तव्हांजा होश ई खता थी वेंदा। तो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे हर ॻाल्हि पहिरियां मिलंदी आहे। उन जे करे दोस्तों मां तव्हांखे चवां थो त अगर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे इनखे जल्दी क्लिक कयो, जीअं असां नओं ख़बर ॾियूं त तव्हां ॿाहिरनि ते जल्द खां जल्द पहुची सघे। दोस्तों नवाब खान हिते वॾो अथव जेको पत्थर दिल ड्रामे में हो, ऐं ॿिए पासे रस गफ़ार खान भी इन ड्रामे में अथव ऐं ॿिया काफ़ी पुराना अदाकार इलाही इन में अथव। इंशाल्लाह तव्हां ॾिसंदो पहिरीं स्पेल त तव्हांजा होश उॾरी वेंदा। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त।